असीं फ़ख़ुरमंद थियूं त असीं पंहिंजे ॿोलीअ खे प्यारु कंदा आहियूं, पंहिंजे साहित्य खे असां साह सां सड़ींदासीं ऐं सिंधी ॿारनि में उहे लाड़ा उहे वीचार पैदा कंदासीं जीअं असांजी जाति तंहिंखे वजूदु मिले ऐं असीं बिल्कुलु चङे नमूने हिकु सुधरियल सभ्य जाति जे शुमार में आहियूं। सिंधी भाउरो ऐं भेनरूं, जेकॾहिं तव्हीं सिंधी आहियो, सिंधी जातीअ जो हिकिड़ो वॾो अंग आहियो, वॾो हिसो आहियो, इन करे ज़रूरी आहे त तव्हीं पंहिंजे ॿारनि में उहे संस्कार विझो जेके सिंधी सचे सिंधीअ जा संस्कार आहिनि ऐं जेके असांजे ईंदड़ पीढ़ीअ खे मिलणु खपनि ऐं उहा ईंदड़ पीढ़ी उहे वीचार उनखां पोइ ईंदड़ पीढ़ीअ में फूके ऐं भरे सघे। असांजे जातीअ जे बका जो हिकिड़ी वॾी जेका ॻाल्हि आहे सा इहा ई आहे जेका थियणु खपे ऐं सिंधियुनि खे इन करे इहो सचु सम्झणु खपे ऐं उञाइणु खपे।